शाहिद खोसोवर के यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे प्री प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे भली कार। दोस्तों काफ़ी ड्रामा तव्हां ॾिठा पर अहिड़ो पंहिंजा वेरी ड्रामे जहिड़ो ड्रामो तव्हां न ॾिठो आहे। छो त हिन में कहाणी अजीब क़िस्म जी टन वठे थी। कॾहिं वरी शेरल सही आहे त कॾहिं मुराद सही आहे, कॾहिं मुराद वरी शैतान थो थी वञे त रुंडे जहिड़ो माण्हू ठीकु थो थी वञे। जेको रुंडो ईअं लॻे पियो त हीअ ड्रामे जी आख़िरी किस्त ताईं सही न थींदो, इहे शैतानगिरियूं कंदो रहंदो, पर उहो सुधरी वियो आहे। उहो सावल जूं ॻाल्हियूं मञे थो ऐं जेको मुराद जेको सुधरियल हुयो उहो वरी शैतान थी वियो आहे। उहो वरी सावल जूं ॻाल्हियूं कोन थो मञे, शैतानगिरियूं करे थो। अजीब ड्रामे जी कहाणी आहे। जेको चाकर ख़ान सुधरियल हुयो उहो सुधरियल ई वञी क़ैद थियो इश्क जे चकर में, ऐं उनजो जेको सौटु हुयो दिलावर उहो सिधो साधो माण्हू हुयो, उहो वरी हाणे शैतानगिरियूं करे थो। अजीब कहाणी आहे, अजीब ड्रामो आहे, सम्झ में कुझु बि कान थो अचे। जेको मंसूर ख़ान पहिरियों चाकर ख़ान जो यार हुयो वरी अकबर ख़ान जो यार थी वियो, वरी हाणे दिलावर जो यार थी वियो। अजीब कहाणी आहे, असांखे सम्झ में कुझु न आयो। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻी त वीडियो खे लाइक करे छॾिजो। अगरि अहिड़ियूं कहाणियूं ॿियूं तव्हांखे ड्रामनि जा रिव्यू खपनि त पोइ असांजे शाहिद खोसोवर के यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे ऑल ते कजो। अगरि तव्हांखे इन ड्रामे जे बारे में कुझु चवणो आहे त कमेंट सेक्शन में पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह कजो। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।